त जेकॾहिं अल्लाह तव्हां सां मोहब्बत रखे छा कयो फत्तबिऊनी मुंहिंजी ताबेदारी कयो मूंसां मोहब्बत रखो युहब्बुकुमुल्लाह अल्लाह तव्हां सां मोहब्बत रखंदो वयगफिर लकुम ज़ुनूबकुम अल्लाह तव्हांजा सभु गुनाह माफ़ करे छॾींदो वल्लाहु गफूरुर रहीम ऐं अल्लाह बख़्शणहार मेहरबान अल्लाह जी मेहरबानी कियां हासिल थी जॾहिं मदीने वारे सां मोहब्बत रखबी दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो मदीने वारे साईं जी मोहब्बत ईमान जो जुज़ो आहे ईमान जो शर्त मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है रही इसमें अगर खामी तो सब कुछ नामुकम्मल है जेकर मदीने वाले साईं जी मोहब्बत में का कमी रहिजी वई सब कुछ नामुकम्मल आहे मुकम्मल आहे ई कोन पूरो आहे ई कोन पूरो तॾहिं थींदो जॾहिं मदीने वारे जी मोहब्बत हूंदी अल्लाह सही सभिनी खे मोहब्बत जी तौफ़ीक़ अता फरमाए दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो रब्बे ज़ुल जलाल वल इकराम असां अवां खे दुनिया में मोकिलियो छाजे लाइ मोकिलियो मक़सद ॾेई करे मोकिलियो मक़सद कहिड़ो रब जी इबादत वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून न पैदा कयो वियो इंसान ने जिन्ननि खे मगर इन जे लाइ तो इबादत कयो इबादत जूं केतिरियूं सूरतूं आहिनि निमाज़ बि इबादत आहे ज़िक्र बि इबादत आहे क़ुरान जी तिलावत बि इबादत आहे खैर खैरात सदकात बि इबादत आहिनि पर दोस्तों अज़ीज़ो अल्लाह जे घर मस्जिद जी ख़िदमत करण बे इबादत आहे वो ख़िदमत जूं वरी केतिरियूं सूरतूं आहिनि बुहारी ने मस्जिद जी आहे ख़िदमत जेकॾहिं मस्जिद में को तंडो का तोरी का नुख वठी जे या इबादत पर मदीने वाले साईं फरमायो त मां तव्हांखे हिकु अहिड़ो ॾस थो ॾियां जेकॾहिं तव्हां उन ते अमल कंदव न त अल्लाह तव्हांखे उनजो एतिरो अजुर ॾींदो जो अल्लाह तव्हांखे उन जे बदिले में जन्नत में घर ॾींदो वो कहिड़ो अमल आहे मदीने वारे साईं फरमायो मन बना मस्जिदन लिल्लाहि तआला बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह सोने हबीब फरमायो तो जेको न अल्लाह जे लाइ दुनिया में मस्जिद तो ठाहे उन जो अल्लाह जन्नत में घर तो ठाहे अदा अल्लाह जे जन्नत में घर खपे सभिनी के खपे या कन के न खपे सभिनी के खपे हा न कोई घर अल्लाह जो ठहे पियो नौ पोइ जुमे ते ऐलान थियो अल्लाह तव्हां के हलाल जी कमाई में बरकत ॾींदो असां जी दुआ आहे रब तव्हां के वधाईंदो एतिरो ॾींदव जो तव्हां खाई उबारींदव आमीन त चओ या एतिरो कोन खपेव हा सुभान अल्लाह दिल सां ख़िदमत कयो 2020 में कम शुरू थियो अदा करें 19 में